जितना जितना मदद था करूं केरा ने मदद करला प्यार कोले सही करूं क्या होता है मत के मार दिन रोए कम वाला कपड़ा दे तो सर ये चलो क्या हुआ ये टाइम नहीं थी ये कहां से बहुत नहीं और इनकी डब्बा कोई लुटे घुमाया हो फिर मुझे शोर से कपड़ा अरे तो ये जुल्म के तो मेरे बात है गरीब इंसान तो मजबूर ये खाओ अल्लाह ने से तो बच्चों से करी भूख और यो वानी अदिया के करायो न सर मेहरबानी वानी खाओ सर जी सारी जुल्म पे वाली तो चाहता है मुझे अल्लाह से मदद करे ये बच्चे में तो मुझे छोड़ आने माजूर थी मुझे बात माजूर थी असा तीखा मदद वठना सर इन हालत में किया संग मदद में छोड़ अल्लाह बेहतर कर दो जी मंडल सारा बस असां घर वारनि आप तो करना कि केर आए अल्लाह जे सारे अल्लाह दिया संदा सारे सारे आंसू असांखे मिलियो बस ये पंच अल्लाह का वानी खाई वठो तो मां क्या होगा बस अपनी ये शैतान गोश्त खा पियो अरे पानी पियो दो ग्लास कर जाओ तो तमाम हैदराबाद में हो यहाँ मैं हैदराबाद से कराची है आती है तबे तांजे भाव चाहते था चाचो था सर की तारीख असले घर में 3 बजे जी असां सब सुता पियासीं त रात जो पुलिस आई मुंहिंजो शोहर सुतो पियो मेरा खमीस कातल कोन हुयसि अची नंढड़ो मुंहिंजो ॿियो छोकिरो उनखे चेल ते लत उड़े लताड़े पुलिस अची उनखे खणी वई पेर उगाड़े मुंहिंजे भाउ खे उतां मां डंडा आणी पोइ खणी आ छा नालो भाउ जो तव्हांजो परवेज़ नोहान जी ऐं तव्हांजे वट्स जो नालो छा आहे गुलाम नबी नोहान असांखे खणी विया हा घणा माण्हू तव्हांखे खणी विया यो मुझे भाउ वॾो अलीपुर आहे उन जी ख़बर न आहे माना सभु असांजे घर जे बाजी 3 हुया 3 खणी विया असां ॿिए पाड़े में वेठल हुआसीं लाशारनि जो गोठ केरु खयो आहे सर अनवर खान साहब अनवर खान साहब सर पंहिंजो यो रावती थाणे जो एसएचओ अफ्सर आयुक्त में कयो हां राव गुनाह सां ते जुल्म कयो आहे सर शादी के ॿियो तव्हां ॿुधायो एसएचओ केरु आहे एसएचओ त हुयो न को अरे यो ही है एसएचओ राव सर असांखे एतिरी त ख़बर आहे हिकिड़ी औरत आहे बाक़ी छोकिरो वेचारो इहो त घणा माण्हू तव्हांजे टोटल खणी विया 3 माण्हू जेको चोथों असांजे ज़मीनदार खणी अची वटि वेठा मज़दूरी कंदा वो वापस कया वो वापस मोटिया सही सलामत असांजे घोड़नि ॿ गोलियूं हणी मुंहिंजे शोहर खे 2 गोलियूं लॻनि भई हॾे में टुटी वई अथसि यो जुल्म असां घर के वञो सर तव्हां ॾिसो
जी कहिड़ी हालत कयूं राति न मज़दूर माण्हू ॾिसो हिकिड़ो ॾींहुं खाऊं था हिकिड़ो ॾींहुं हीअं वेठा आहियूं जितां जितां मदद था करूं केरु असांजी मदद करण लाइ तयारु कोन्हे ज़रूरु कयूं असांजे मथे ते माण्हुनि नंढो आहे कम वारा कपिड़ा ॾिसो था ज़रूरु कयूं की तव्हां ईअं थी के बोली जी गोलियूं रखलो या पुलिस खबर कपड़ा खणी आया हाली काय खणी आयो ये ता सबूत ने तो की और इनकी तो बकोलियों टंगी माया हो ये मुझे शोर से कपड़ा ये तो ये जुल्म जो मेरे बात है गरीब इंसान तो मजबूर ये खाओ अल्लाह ने से तो बच्चों सा एकड़ी भूख थी वो भी असन गुनाह हो जे ता साबित कर तो हे गुनाह न जो है ये जुल्म सर कोन थींदो और यो वानी अदिया के करायो न सर मेहरबानी वानी का वधी सर जी साईं जुल्म कयो वञे तो चाहता है लेकिन जान में करना केर मुझे अल्लाह से मदद कर मेरे को कहीं अब एकड़ो बच्चो है तो मुझे छोड़ दाने माजूर थी मुझे बात माजूर थी असा किखा मदद वठना सर इन हालत में केर असन मदद न छोड़ अल्लाह बेहतर कर दो जी मंडे सारा जी मैंने ता दिल जा कयो असा ता सा गदा आयो हां छोटा परेशान सर अल्लाह दे आसरे अति कब तक तां जा अल्लाह से ता के हिम्मत दो अल्लाह बेहतर कर दो बेहतर कर दो असा बेगुनाह अल्लाह जो साथ दींदो ऐं ॿियो भाउ जेको हुन जे 5 ॿार आहिनि उन्हनि जो ज़ाहिरी कोन्हे ख़बर न हुन छा कयो अली अली राज बाबा नहीं चाचू शाबाश राज अच्छा असां औरतूं ये ता अल्लाह बेहतर कर दो जी सच मुंहिंजी माउ ते बेहोश पई आहे मतलब शायद नंगे लागिया बस शेख खाइंदे हां मामा से तो शेख खाओ ना आओ या वठी दो शेख खाओ बकने रे सर जे वकील सां ॻाल्हाईंदा उहो चवंदो मूंखे पैसा खपनि असां ग़रीब वकील भी तां के करता नु वकील फाइनल सर 3 तारीख का मन असा मानू खणी वई पुलिस मन उन्हनि खे 6 तारीख ते हाफ कराई कयो वियो रावती थाने ते असां एॾा ग़रीब उन्हनि ते मन 5 तारीख जो केस आहिनि कनि मन हिकिड़ो टंडो जाम ॿियो लतीफ़ाबाद हैदराबाद हिकु ॾींहुं मन 2 कारवायूं थी सघनि था 6 तारीख ते उन्हनि खे हाफ कराई कयो तव्हांजी कंहिंसां दुश्मनी असांजी अहिड़ी किसा बुरी दुश्मनी असां बि इहो माण्हू ज़ाहिर कनि त कहिड़ी दुश्मनी आहे ख़बर ई नथी पए आहे त का ॻाल्हि असांखे ख़बर नथी पए इन जे लाइ त तव्हां वटि आया आहियूं हा ख़बर पए त केरु आहे दुश्मन सही कंहिंसां कोन्हे असांखे त ख़बर न आहे सर मजदूर माण्हू अहिड़ी किची दुश्मनी थी सघे थी शायदि कंहिं बि कई पर आहे त दुश्मनी दुश्मनी होती न थी तो ये पुलिस जेके माण्हू खणी वई आहे बल्कि तव्हां ॿुधायो था त ही त कपिड़ा हथो रथ लॻाता आहिनि ही बात उन्हनि छोकिरनि जी हालत दुश्मनी सफ़ा माना अहिड़ा लॻा पिया गुस्सा करंदनि असां रुॻो मायूं औरतूं खे घर में छॾे विया उहे अधु बेहोश पई हो न्याणियूं किथे निकिरनि तव्हांजी रिहाइश किथे आहे जी किथे रहंदा किथे आहियो असां पहिरें त उते हुया असली किथे जा असली असां सेवन शरीफ जा सेवन शरीफ जी तव्हांखे कंहिं ॿुधायो त भाऊ कादर शाह खे शराब थी करे हा इहो मूंखे हिकिड़ो मुंहिंजो कज़न हुयो हुन चयो इन इहो तव्हांजी मदद कंदो तूं ग़रीबनि जी इहो मदद कंदो ही कई माण्हुनि सां राब्तो कयोसीं पर केर बि माना साथ ॾियण वारो कोन हुयो तव्हांजो आसरो थियो तव्हां जेके लोग सिविल अस्पताल में सर हिकिड़ो हिकिड़ो सेंटर खणी आयो सेंट्रल जेल 14 तारीख ते नाला छा आहिनि हुननि जा परवेज़ ऐं गुलाम परवेज़ जी गुलाम जी हाँ हुनजो पेर बि भञी छॾियो हुई मार सर राव की थाणो जी तव्हां हाफ कराई कयो राव की जी हाँ राव की थाणो राव उते जो एसएचओ तव्हांजो खानदाद आहे छा नालो अथसि अनवर खान अनवर खानदाद जी हाँ एसएचओ आहे जी हाँ तव्हां त उनजी ॿुधायो पियो को कोसो आहे हा मूंखे माना सम्झ आई नथी कीअं मूंखे छा पिया चवनि कीअं मूंखे छा पिया चवनि ऐं असलियत हाणे ख़बर पई आहे त इहो एसएचओ हुयो इहो ई एसएचओ आहे जी इहो एसएचओ इन खे ॾिना विया पोइ ख़बर न खयो त के सेवल कपड़नि में ख़बर न आहे सर सेवल कपड़नि में
सर देवर कार में 5-6 ॼणा हुया जेके मना करोला कार में रात जो आया हुया असां निकरी बाहर ॾिठा कार गाॾी हिकिड़ो थुल्हो हुयो अल्लाह जे आसरे तव्हां जे आसरे आया तव्हां ॾिसो था असांजो छा कयो वञे असां बुख बर्दाश्त कंदा हर ॻाल्हि पर असांजा माण्हू जेके सही सलामत हुननि जी अल्लाह करे जंग थी वञे जिंदगी भर अल्लाह सां त मोहताज थी वियासीं न कंहिंजे सहारे हलंदासीं नंबर आहे हुनजो खानज़ादा जो राव किसान ते खानज़ादा पूरो नालो छा अथसि सर असांजे अनवर खानज़ादा घर में अची करे केजे त चवण ते कयो आहे खबर नहीं कि का पैसा बताऊं प्लेट में नखाई दो अले राज शाबाश जेके खाने अच्छा सब समझा नंबर वठी दो ओके हेलो ठीक है अरे ना एक रुपया दे ये कणवा ये कणवा शाबाश नंबर वठी दो गलत जी सर गलत काम करो सर मुझे भाउ जॾहिं बि को बि मसइलो थींदो न त असांखे सम्झाए छॾियो को बि मसइलो थिए न कॾहिं बि त हे माण्हू असांजी हेल्प कयो अल्लाह सुबह करो उनजे करे तव्हांजो नंबर हुयो को रखी वेठी आहे कहिड़ी ख़बर असां सां यादि छो थी वञे असां मुलाक़ात बि नथा ख़बर न आहे कहिड़े हाल में ना इंशाल्लाह तव्हांजा ज़रूर कंदासीं जेको असांजो हाल आहे उहो कंदासीं मानी खाई वठो अचे पोइ वधीक हाल वाल कयूं था तव्हांजो नालो छा आहे इमरान मानी खाओ अरे ना से सामने गलत सब वाले वगैरह सब बुक करते हैं परेशान पड़ते हैं ध्यान मुझे बड़ी माँ मुझे सस सब बेहोश पड़ी मुझे सजोड़ी मां कोशिश कंदम तव्हां वटि अचां बि थो हुते अली मानी खां बाबा शइ खाईंदे या मानी खाईंदे छा खाईंदे अली जो रोए तो इनके देते तो सजोड़ी बच्चों पेट में कर दो मामा पंजा अली बीमार थी के वो चल रहे या लो सदर बदल दिक्कत बोले न बस असां घर वारनि सां राब्तो कंदासीं त केरु आहे अल्लाह जे सारे ना दिया संता संता असांजे सारे आंसू असांखे मिलियो बसि इहे पंज मानी खाई वठो त मां या तो बात या प्लीज शैतान गोश्त का सर तव्हां बस वकील जी कोशिश कयो अल्लाह बरकत करो जी असां ऐं असां इहो बि ॾिसूं पिया जंहिं जे करे हेतिरो कुझु थियो आहे त जेको असांजे अस्पताल में आहे शोर जी उनखे बि कुझु न केरु दुश्मनी करे छॾे और असांखे ख़बर न आहे त केरु ॿियो कराए त असां उनजो नालो खणूं सर केलनि जो कमु कंदा हुया मुंहिंजो शोहर ऐं मुंहिंजा भाउ अच्छा
हाँ फिर तव्हां ख़बर केलनि जो तव्हां कितना है पर के भी मजदूर माण्हू खे तो सरकार अचण माने हिकु ॾींहुं घर मां न खाईंदासीं ॿिए ॾींहुं कोन खाईंदासीं केलनि जो कमु जी केलनि जा घर बि असांजे झोपड़ियूं ठहियल हुया अहिड़ो घर न हुयो जो बरसाति अचे त असां सॼा भिॼी वञूं तव्हां ई सोचो त अहिड़ा माण्हू कॾहिं अहिड़ा कम करे सघंदा लतीफाबाद में तव्हां चओ पिया त उहो बि केस थियो न पैसा जो केस आहे अरे इरादा है अभी तव्हां त तव्हांजी ज़बान ते असांखे यकीन आहे पर इहा तव्हां बसि मूं ते यकीन कयो थोरी का ॻाल्हि न आहे जी थोरो वग़ैरह को चोरी वग़ैरह नथा कनि सर काई ॻाल्हि कोन्हे तव्हां मूं ते यकीन कयो त तव्हां माना टिनि ॼणनि में ठीकु आहे को बि फाल्ट हुजे त आउं तव्हांजा बदलां तव्हां जो बेगुनाह का दुश्मनी कई वई आहे जी चओ सर थी सघे थो ईअं त बेगुनाह त का दुश्मनी थी ईअं त सर असांजा पंहिंजा वॾेरा आहिनि पर पोइ वक़्तु थियो तव्हांखे मां ॿुधाए ॾिनी ॻाल्हि त असां हर ॻाल्हि छॾे आया अञा असां चऊं पिया त असां वञूं था ॿी जाइ ते त ज़मीन खपाए घर वठूं असांखे माना पर्चन न छॾियो हुनजे करे वॾेरे मुने जो साथ ॾिनो असां सो छॾियोसीं मज़ूरी कई हुनखे यारहं 12 साल थी विया त असां हुते मज़ूरियूं कंदा दिकनि में किथे केले जी मज़ूरी मिले किथे ज़मीन मिले हलो मामा अरे तो कभी शैतानी कोन पिया दिखो नहीं हलो ने तेरे पापा दिया तुम खराब न करा सर और ये तो बेचारा जड़ा माजूद थी ना असां वरी माण्हू कौन बीच में विड़ा अल्लाह बेहतर कंदो इंशाल्लाह असां कानून की सरकार का वकील सां बि ॻाल्हायां थो पर यानी ॻाल्हि केस थी विया आहिनि ऐं उन्हनि पुलिस वारनि खे बि ॾिसंदासीं पूरा केस तव्हां छो था कया उहो बि असां ॾिसूं था वो तो सबूत हुयो ऐं असांखे ज़रूरत पई त मूंखे तव्हांजी ज़बान ते यकीन आहे सर बस तव्हां मूं ते यकीन कयो थींदो बि आहे ईअं त थींदो आहे वारदातुनि में मुलविस हूंदा बि आहिनि पर न अहिड़ी ॻाल्हि न आहे सर काई ॻाल्हि कोन्हे तव्हां मूं ते यकीन कयो आउं बि नमाज़ पढ़ंदी सर ये रखा तो एक खा रहा जिंदगी भर मजूरी वठंदा उते रहंदासीं बस केॾे न वेंदा हिते बि कोन थियो अहिड़ो बाक़ी कोन थियो वकील तव्हां करता है वकील केस थी विया आहिनि हाणे असांखे ज़मानत ई कराइणो जी हाँ सर वो ऐं उन्हनि जे लाइ ज़ाहिर तहफ़ुज़ बि हुनजो वठंदासीं सिविल अस्पताल में उन्हनि खे को नुक़सानु पहुचे हाणे जेको ॿियो आहे उन राति उहो जेको गुम आहे जी मुंहिंजो वॾो भाउ उहो गुम आहे हा गुम आहे कोन्हे टे ॼणा खणी आहिनि टोटल हा 3 ॼणा असांजा पंज हुया मुंहिंजो ॿ भाउ हिकिड़ो मुंहिंजो छोकिरो जेको ज़मीनदार हुयो ज़मीनदार हुनखे छॾे न महफ़ूज़ आहे हुनखे कुझु बि न आहे ठीकु आहे हाणे ईअं थींदो जो जेको हिकिड़ो त जेल हलियो वियो आहे ॿियो तव्हांजो सिविल हॉस्पिटल में आहे टियों गुम आहे टियों गुम आहे वकील तव्हां करे था ॾियूं वकील ग़ैर कानूनी सॼी हुनजी ख़बर आहे मूंखे एतिरी न आहे कानूनी ख़बर त हू वकील असांखे सलाह मशवरो ॾींदो त असांखे छा करणु खपे जेको अंदरि आहे हुनजी ज़मानत जे लाइ कोशिशि कंदासीं जेको सिविल हॉस्पिटल में तव्हांजो मुड़ुसु आहे हुनजे लाइ कोशिशि कंदासीं तव्हांजो भाउ गुम आहे हुनजी बाज़ियाबी जे लाइ हुनखे चवंदा हुनखे कोर्ट में पेश कयो उनते भी यही केस हुनखे ज़ाहिर कयो काथे कयो थो हमारे इंशाल्लाह वकील सां तव्हांखे मुलाक़ात कराइण थो मां तव्हां खां जीअं वेंदो वकील जो नंबर बि तव्हांखे ॾींदुमि ऐं वकील खे वरी तव्हांजो नंबर ॾेई छॾींदुमि पोइ तव्हां सां इंशाल्लाह राब्ते में ईंदो पोइ जेको हुकुम हूंदो असांजे लाइ असां हाज़िर परेशान न थियो अलाह बहितर कंदो ॾुखियो वक़्तु ईंदो आहे
ये भी रब जे तरफां इम्तिहान आहिनि त असां वटि ज़ालिम पुलिस वारा आहिनि, ज़ालिम माण्हू आहिनि जेके असां ग़रीब मिस्किन माण्हुनि ते ॾाढ ऐं बदमाशी ॾेखारींदा आहिनि। इंशाल्लाह इन्हनि खे मुंहुं ॾिबो, ये तो पंहिंजी दुनिया भी खराब करता, आखिरत भी खराब करता। इंशाल्लाह के बस वकील तो हलते, अगर मुझे जरूरत पई मैं तव्हां वटि अची भी वेंदुमि। सर 033